कंहिं ॻोठ में हिकु ॿुढड़ी माई रहंदी हुई जेका ओड़े पाड़े में वञी कमकार करे घर जो गुज़रान कंदी हुई। खेसि हिकु पुटु हो जंहिंजो नालो हो सुहेल, जेको ॾाढो दिलि जो साफ़ सादो जीअं अमड़ चवंदी हुअसि कीअं कंदो हो। छोकिरो अॼु नंढो सुभाणे वॾो, सो नेठि अची जवान थियो। हिकु ॾींहुं मानस चयसि, पुट सुहेल, हाणे तूं अची जवान थियो आहीं, किथे वञी का मज़दूरी वग़ैरह कर ऐं पैसा कमाए अचु त जीअं घर जो ख़र्च पको हले। मुंहिंजे हॾनि में बि हाणे साह न आहे जो मां घर घर वञी कमकार करे तुंहिंजो पेट पालियां। सुहेल अकुल जो ॾाढो सादो हो ऐं माउ जो फरमान बरदार बि ॾाढो हो। सो माउ खे चयईं, अमड़ सुभाणे ज़रूरु मां कमाइण लाइ वेंदसि। सुहेल ॿिए ॾींहुं सुबुह साण ॾाढो तयारु थी घर खां निकितो हलियो पियो ऐं वञी हिकु काठेर वटि मज़दूरी करणु लॻो। सॼो ॾींहुं मज़दूरी करे काठियुनि जा ढेर ठाहींदो तौर कंदो रखंदो पियो। सुहेल जे कम मां काठेर बि ॾाढो ख़ुशि थियो। सो शाम जो हिकु चांदीअ जो रुपयो सुहेल खे मज़दूरीअ जे तौर ते ॾिनई। सुहेल रुपयो वठी ॾाढो ख़ुशि थियो ऐं घर ॾांहुं मोटंदे रुपए खे मथे उछलाए वरी ॿिन्ही हथनि सां उनखे झटींदो रांदि कंदो पियो वियो ताजो जीअं हुन रुपयो मथे उछलायईं त उहो परे वञी किरियो। सुहेल रुपए खे ॾाढो ॻोल्हियो पर रुपयो असुल ई कोन लधसि। नेठि ख़ाली हथे घर अची पहुतो। मानस पुछियसि, पुट कुझु कमाए आयो आहीं या ठला हथ खणी आयो आहीं? सुहेल उदासीअ मां अमड़ खे चयो, अमा हिकु रुपयो मिलियो हुओ सो उन सां खेॾंदो पिया आयसि। तव्हांजो मथे उछलायमि त अलाए केॾां हलियो। माउ चयसि त पुट तोखे रुपयो मिलियो हो त उहो खीसे में विझे हां, उन जे मथां हथ ॾेई घर अची पहुची हां त कहिड़ो न भलो थिए हां। सुहेल चयो, जी अमड़ तूं बिल्कुलु सही थी चवी, सुभाणे मां ईअं ई कंदसि। सुहेल ॿिए ॾींहुं बि वञी काठेर वटि कमाइण लॻो। जॾहिं शाम थी तॾहिं सुहेल खे काठेर मज़दूरीअ में खीर जो लोटो ॾिनो ऐं सुहेल खे माउ जी नसीहत यादि अची वई। सो छा कयईं जो खीर जो लोटो खीसे में हारियईं, मथां हथ बि ॾिनईंसि पर खीर वही वञी पेरनि में पियसि। कपिड़ा बि ख़राब थी वियसि। उन हालत में अची घर पहुतो ऐं माउ खे सॼो हाल अहिवाल ॿुधायईं। उहा जो हुई माउ, सो दिलि जो सूर दिलि में। मानस चयसि, पुट तोखे खीर मिलियो हो त उहो लोटे में खणी अची हां, उन जे मथां ढकनी ॾेई अची हां, पासनि खां ॻोहियल अटो हणी सां त खीर सलामती सां घर अचे हां, राति जो पी अंदरि ठारियूं हां। सुहेल चयो, अमड़ सुभाणे ईअं ई कंदसि। टे ॾींहं सुबुह जो सवेर सुहेल वियो ऐं काठेर वटि वॾी महिनत करणु शुरू कयईं। सॼो ॾींहुं महिनत कंदे शाम जो काठेर ख़ुशि थी कुकुड़ जो चूज़ो ॾिनसि ऐं चयऊंसि, ही वञी घर पाल। सुहेल खे माउ जी साॻी नसीहत यादि आई। सो हीअ माउ जो चयो ज़रूरु मञींदो हो। उन जी नसीहत मुताबिक़ हिकिड़ो वॾो लोटो हथ कयईं, उन में चूज़ो विधाई, मथां ढकनी रखी ॻोहियल अटो छपे लोटो हथ जी तिरीअ ते रखी घर पहुतो। पर जॾहिं लोटे जो ढक खोले ॾिठाई त चूज़ो मुओ पियो हो, छो जो हुनखे साह खणण लाइ का हवा ई न मिली। सुहेल जी माउ खे ॾाढो अफ़सोस थियो। उहे पुट खे सम्झायईं, पुट तोखे चूज़ो मिलियो हो त उहो हथ में झले खणी अची हां त कहिड़ो न भलो थिए हां ऐं घर में धारियूं हां। सुहेल चयो, अमड़ सुभाणे ईअं ई कंदसि जीअं तूं चवीं थी। चौथे ॾींहुं बि सुहेल ॾाढो तयारु थी पाउडर जो हणी अची कम ते पहुतो। सॼो ॾींहुं काठियुनि जा थाहा ठाहींदो रखंदो वियो, तोरींदो वियो, रखंदो वियो, तोरींदो वियो, रखंदो वियो। काठेर शाम जो चयसि त अॼु मूं वटि पैसा कोन्हनि, तूं हीअं कर, हीअ ॿिली खणी वञी घर वञी धारज। सुहेल खे साॻी गुज़िरियल ॾींहं वारी माउ जी नसीहत यादि आई। सो ॿिलीअ खे हथ में खयो पर जा जो हुई साह वारी शइ। ॿिलीअ हुन खे रांबूटा हणी हथनि में रहड़ूं हणी भॼी वई। वरी बि शाम जो हथे ख़ाली घर पहुतो ऐं माउ खे अहवाल ॿुधायईं, जंहिं चयसि, पुट तोखे ॿिली मिली हुई त उन जी ॻिचीअ में नोड़ी ॿधी कायो अची हां त कहिड़ो न चङो थिए हां। पंहिंजे घर में कुअनि जो आज़ार बि आहे, ॿिली धारियल हुजे हां त इहे कुआ बि भॼी वञनि हां।
इहा ॻाल्हि ॿुधी सुहेल बि ॾाढो मायूस थियो। सो सुहेल अमड़ खे वराणियो, अम्मा ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा, ओ मुंहिंजी प्यारी अम्मा, अॻिते मां ईअं ई कंदसि जीअं तूं चवीं थी। 5 ॾींहं सुहेल अची काठेर वटि पहुतो। सॼो ॾींहुं महिनत सां कमु कयईं। उन ॾींहुं काठेर हिकिड़ी बकरी कुठी हुई। शाम जो बकरीअ जी खल लथल रान सुहेल खे ॾिनाई ऐं चयईंसि त वञी ॿोड़ चाढ़े खाइजो। सो सुहेल खे वरी साॻी माउ जी ॻाल्हि यादि आई। छा जो कयईं, जो नोड़ी हथ कयईं, उहा गोश्त जी रान में ॿधाई। पोइ कहलींदो घर रवानो थियो। हुनजो घर हो थोरो पर भरे। पोइ त जेसीं घर पहुतो तेसीं गोश्त ज़मीन में पथरनि ते रिढ़जी ख़तम थी चुको हो। बाक़ी वञी हॾ बचिया हुआ, उहो बि घिटिन जे किन में गंदो थी चुको हो। सुहेल जी अहिड़ी कार्रवाईअ सबबि माउ खे ॾाढो ॾुख पहुतो ऐं चयईंसि, पुट तोखे गोश्त मिलियो हो त कुल्हे ते रखी खणी अची हां, कहिड़ो न भलो थिए हां। सुहेल वराणियो, अमड़ ओ मुंहिंजी जीजल अमड़, सुभाणे आऊं ईअं ई कंदसि जीअं तूं चवीं थी। हाणे तूं नाराज़ न थी न। ओ अम्मा, ओ मुंहिंजी मिठड़ी अम्मा, तूं नाराज़ न थी। हाय हाय। 6 ॾींहं बि सुहेल सुबुह जो सवेर उथी ॾाढो तयार थी तेल मेट महते अची कम ते पहुतो। सॼो ॾींहुं महिनत सां कम करे हाल हीणा करे थकिजी अची हिकु कुंड में वेही रहियो। हुनजी एॾी महिनत ॾिसी काठेर ॾाढो ख़ुशि थियो हो। सो प्यार मां मथे ते हथड़ो फेराए चयईंसि, मुंहिंजे गॾह जे पुठियां खुदो आहे जेको ॾाढो तंग थो करे, उहो तोखे थो ॾियां, खुदो काहे वञजां। सो सुहेल छा कयो, जो माउ जी नसीहत मुताबिक़ खुदो कुल्हे ते खयईं ऐं घर ॾांहुं रवानो थियो। पोइ त जितां पे लंघियो माण्हुनि खोदे खे माण्हूअ जे कुल्हे ते पे ॾिठो त सभु पे खिलिया। पर सुहेल खे माण्हुनि जे खिलण जी का परवाह हुई। हू दिलि में सम्झी रहियो हो त मूं माउ जो चयो मञियो आहे। हुन जीअं चयो ईअं ई मूं कयो। जेको कुझु मिलई उहो कुल्हे ते रखी खणी अची ॾियां। सो मूं बि खोदो कुल्हे ते खयूं आहे। माण्हू खिलनि त पिया खिलनि, उन्हनि जी खिलण सां मुंहिंजो कहिड़ो वास्तो। इत्तफ़ाक़ अहिड़ो थियो जो हुन जे रस्ते में बादशाह जी हवेली ईंदी हुई, जंहिं बादशाह जी धीअ बीमार रहंदी हुई, सदाई ग़मगीन ऐं मुंझिल रहंदी हुई, जंहिंजा बादशाह कई इलाज कराया। सो हकीमनि चयो त इहा छोकिरी जेतिरो घणो खिलंदी ओतिरो जल्दी चाक थींदी। सो हुन छोकिरीअ जी आदत हूंदी ही त रोज़ानो शाम जो माड़ीअ ते चढ़ी ओठ जा नज़ारा कंदी हुई। सो उन ॾींहुं बि छोकिरी शाम जो पंहिंजे घर जी छित ते बीठी हुई त उन महिल सुहेल बि खोदो कुल्हे ते खणी उतां अची लंघियो। जीअं ई बादशाह जी धीअ जी नज़र खोदे ते पई तीअं ॾाढो खिलण लॻी। एतिरो खिली जो खिल बीहे सी न पई। सुहेल जे लंघी वञण खां पोइ बि उहो नज़ारो यादि करे खिलंदी रही। एतिरे खिलण सबबि बादशाह जी धीअ तंदुरुस्त थी पई। बादशाह खे जॾहिं धीअ जी एतिरे खिलण जी ख़बर पई तॾहिं जांच कराए त उहो कहिड़ो माण्हू आहे जंहिं मुंहिंजी सिकी लधी धीअ खे एॾो खिलायो आहे, जंहिंजे करे मुंहिंजी धीअ चाक चङी भली थी पई आहे, जॾहिं त मूं हुनजी तंदुरुस्तीअ लाइ लखें रुपया ख़र्च कया आहिनि। जॾहिं मालूम थियसि त सुहेल नाले नीगर जे कुल्हे ते खोतो ॾिसी खिली आहे तॾहिं सुहेल खे पाण वटि घुरायईं ऐं हुन खे हिकु सुठी जॻह इनाम तौरु ॾिनई ऐं सुहेल ऐं संदसि माउ लाइ माहाना 2-3 हज़ार मुक़ररु कयईं। पोइ त माउ ऐं पुट मुंहिंजे सां ज़िंदगी गुज़ारण लॻा। चवनि था त सुहेल खे एतिरो इनाम उन करे नसीब थियो जो हू पंहिंजी माउ जो फरमान बरदार हो। जीअं चवंदी हुअसि ईअं ई कंदो हो। अलबत्ता हू अकुल जो तमामु साधो हो, माउ जे हुकुम जो मतिलबु सम्झी न सघंदो हो। सो माउ सां मोहबत कंदड़ ऐं हुनजो चयो मञींदड़ कॾहिं बि नाकाम न थींदा आहिनि।